मटियारी मां ख़बर ईंदा हलो त मटियारी थाने ते सब इंस्पेक्टर नूर अहमद चांडियो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दावा कई त एसएसपी मटियारी मोहम्मद कलीम मलिक जे हुकुम ते पूरे जिले मटियारी में मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाई तेज कयूं वयूं आहिनि। हिन चयो त असां खुफिया इतला ते मटियारी क़ौमी शाहरात ते छंडण मोरी वटि मुसाफ़िर बस मां लहण दौरान 2 ॼणनि जी चेकिंग कई त इन्हनि वटां हिक कटे मां 11 किलो अफ़ीम हथ करे 2 जवाबदारनि सूमार समेत जो ऐं तस्बीला पठान खे गिरफ्तार करे वरितो आहे, जॾहिं त हिकु ॼणो फरार थी वियो आहे जंहिंखे बि जल्द गिरफ्तार कयो वेंदो। ॿिए तरफ़ मटियारी पुलिस ॿुधायो त सूमार समेत जो सचल कॉलेज हैदराबाद जो मुलाज़िम आहे, जॾहिं त ॿियो जवाबदार तसीबुल्ला पठान हैदराबाद जो रिहायशी आहे, जिन खां वधीक जांच कई पई वञे, जिन मथां मटियारी थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।